डिगड़ी शहर में 1940 ईस्वीअ धारे महेश्वरियन में सभ खां पहिरीं कांजीमल लॾे आयो हो, जेको पोइ 1947 ईस्वीअ में वरहांगे वक़्तु हितां लॾे वियो हलियो। उन जो डिगड़ी शाही बाज़ार में कपिड़े जो दुकान हो। सेठ मोतीराम झामनदास जन 1946 ईस्वीअ धारे पहिरीं बीड़ियनि ऐं पोइ कपिड़े जो दुकान खोलियो। करमचंद 1947 ईस्वीअ में डिगड़ी लॾे आयो हो। मुरलीधर, डूंगरोमल, दुलजाराम, लक्ष्मणदास मोतीराम जा माइट हुआ। जन्मा खजूमल, लक्ष्मणदास, मेणूमल, बिहारीमल, दुलजाराम ऐं म्याणोमल जो औलाद डिगड़ीअ में मौजूदु आहे। 1950 ईस्वीअ में खुशालदास वकील ताराचंद जो ॾाॾो हो, जेको पंहिंजे पुटनि समेत डिगड़ी लॾे आयो हो। ही डिगड़ीअ में निबार गेह जो वापारु पिणु कंदा हुआ। मास्तर झामनदास, टीकमदास ऐं जीवराज पाण में भाइर हुआ। डिगड़ीअ में हरीश ऐं अर्जुन वारनि खे झामनदास कमु वठी ॾिनो हो। लेखराज ऐं पहलाज स्टोर वारे खे बि झामनदास लॻारायो हो। चूनीलाल, रतन, हाथी ऐं छबीलो जो वालिद बि 1950 ईस्वीअ धारे डिगड़ी आयो हो। जन जो चौधरी मोहम्मद शरीफ दयालगढ़ वारे सां कारोबार गॾु हो। खुशालदास जेको डिगड़ीअ में निबार गेह जो कारोबार कंदो हो, उन ई वाणियनि जे हवाले सां थर मां 30-40 माण्हू घुराए डिगड़ीअ में आबाद कराया हुआ। जंहिंमहिल दनाणी जेको वाइस चांसलर सकरंद एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी में आहे, उन जी प्राइमरी तालीम डिगड़ीअ जी आहे। 1952 ईस्वीअ में झामनदास डिगड़ी में मास्तरी कंदो हो ऐं 1956 ईस्वीअ में अफ़ज़ल नंबरदार खां दुकानु वरितो हुअसि, जेको मोहम्मदी चौक लॻ टंडो बागो रोड ते वाक़िअ आहे। उन में परचून जो सामान रखियो हुआईं। हाथीराम जो वालिद चूनीलाल हीराणी रेवेन्यू क्लार्क हो।